जे साम्हूं अची थो त ताबिश थी मारे, लिकी थो त ॻोल्हा जी ख़्वाहिश थी मारे, जे कावड़ करी थो त कावड़ कुहे थी, जे पर्ची पवी थो त नवाज़िश थी मारे। अखियुनि ते न मदहोश इल्ज़ाम धर तूं, अखियुनि खे बि दिलि जी सिफ़ारिश थी मारे। हिन प्रोग्राम में हूंदो सुर ऐं संगीत जो हसीन संगम। तूं न ईंदे त मौत ईंदो, कान का वारदात गुज़रे थी। हिन प्रोग्राम में हूंदा अव्हांजा मनपसंद सितारा, रात आ ऐं याद आ बस पिरी तुंहिंजी तात आ। मां हूंदसि अव्हां सां गॾु द लेट नाइट शो विद शाज़िया करीम एवरी फ्राइडे 9 to 11 PM only on KTN। सिर्फ KTN ते।